बॉलीवुड जे जोड़े अभिषेक बच्चन ऐं ऐश्वर्या राय बच्चन जी शादी खतरे में हुजण जा अफ़वाह गर्दिश में आहिनि। जंहिं दौरान अभिषेक जी वीडियो तेज़ी सां वायरल थी आहे, पर ॿिए पासे ऐश्वर्या राय खे धीअ सां गॾु हिक तक़रीब में डांस कंदे ॾिठो वियो आहे। मीडिया रिपोर्टनि मूजिब ॿुधायो वियो आहे त जूनियर बच्चन विच में सभु कुझु ठीकु नाहे ऐं इम्कान आहे त हुननि धार थियण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। जेतोणीकि ऐश्वर्या राय ऐं अभिषेक तरफ़ां अहिड़ियुनि ख़बरुनि जी तरदीद या तस्दीक नाहे कई वई, पर अॻकथियूं उन वक़्तु ज़ोर वठी वयूं जॾहिं अदाकार खे पंहिंजे शादीअ जी मुंडी खां सवाइ ॾिठो वियो। वापेदारनि तरफ़ां 16 साल पुराणी शादीअ खे तनक़ीद जो निशानो उन लाइ बणायो पियो वञे छो त ॿई घटि नज़र ईंदा हुआ, हिक ॿिए जे सोशल मीडिया पोस्टुनि तां बि गैर हाज़िर रहंदा हुआ। मुंडी न हुजण वारी ख़बर तेज़ीअ सां वायरल थी। अक्सर वापेदारनि इन ॻाल्हि ते हैरानीअ जो इज़हार कयो त छा ऐश्वर्या राय बच्चन ऐं अभिषेक बच्चन वाकई धार थी रहिया आहिनि, जॾहिं त ॿियनि खे लॻो त मुमकिन आहे त मुंडी न पाइण जो सबबु को ॿियो हुजे। जिते शादी टुटण जूं ख़बरूं ज़ोर ते आहिनि, उते ऐश्वर्या जी हिक नंढी वीडियो इंटरनेट ते वायरल थी आहे, जंहिंमें खेसि आराध्या बच्चन सां ख़ुशगवार मूड में डांस कंदे ॾिसी सघिजे थो। माउ ऐं धीउ कंहिं तक़रीब में शरीक आहिनि, जंहिंमें ॿई डांस करे रहियूं आहिनि। फॉलोअर्स तरफ़ां इन वीडियो खे पसंदि कंदे तारीफ़ कई पई वञे।